सुबह ताईं मां बि त माण्हू आहियां, थकल आहियां, राति ॾींहुं उजागो सफ़र, तंहिंजे करे हे मसइलो ॿुधाए पोइ बसि तव्हां सुभाणे अचो, मां ॾिसां त तव्हांजो शौक़ु आहे या न आहे। घर वेठे सुभाणे ताईं ॿुधाए, कुझु ख़र्चु कयो, पंधु कयो, राति सीड़ायो, लाड़काणे अचो त ख़बर तव्हांजी बि त पवे न। मसइलो ही आहे त हिकिड़ो माण्हू मस्जिद में पेश इमाम मुक़ररु थियल आहे, पर टाइम ते कोन थो अचे कॾहिं कॾहिं। पोइ हाणे भला कंहिं ॾाढ़ीअ कटियल खे, जेको ॾाढ़ी खे कैंची थो हणे, उन्हीअ खे मुसले ते बि ही निमाज़ पढ़ाइण जी इजाज़त ॾिजे ऐं उहो बीड़ियूं बि पीअंदो आहे, तास बि खेॾंदो आहे। दोस्तो, जीअं निमाज़ जे लाइ वुज़ू ज़रूरी आहे न, बग़ैर वुज़ूअ जे निमाज़ थींदी? भली ॾाढ़ी वारो हुजे पर बग़ैर वुज़ू जे निमाज़ कान थींदी। अहिड़े तरीक़े सां पेश इमाम जे लाइ बि शर्त आहे त हुनजी ॾाढ़ी सुन्नत ते हुजे। जे पेश इमाम जी ॾाढ़ी सुन्नत ते नाहे, कटे थो या कूड़े थो निमाज़ पढ़ाई, ई ॼण त बिना वुज़ू निमाज़ थो पढ़ाए, तंहिंजे करे निमाज़ कान थींदी। तास वारे जी, बीड़ियुनि पीअण वारे जी, ॾाढ़ी कटियल जी इमामत सही नाहे। पेश इमाम खे नेक ऐं सालिह हुजणु खपे। इहो तव्हांजो असांजो निमाज़ जे मसइले में अमीन आहे। जॾहिं अमीन में ई ख़यानत हूंदी त पोइ जमायत जो हाल कहिड़ो थींदो? सम्झो था न? तंहिंजे करे जेकॾहिं पेश इमाम सुन्नत मुताबिक़ ॾाढ़ी नथो रखे त हुनजी निमाज़ हुनजे पुठियां न पढ़बी। जेकॾहिं भला न पढ़बी त पोइ भला छा कजे? पोइ बि ॾाढ़ी कटियल खे मुसले ते न बीहारियो, पंहिंजी पंहिंजी अकेली पढ़ी वञो, बाक़ी हुनखे मुसले ते बीहारे जमायत न कयो। निमाज़ ई कान थींदी, बाक़ी जमायत जो तव्हांखे सवाबु कहिड़ो मिलंदो? सम्झी वियो न साईं? अस्सलाम वालेकुम। हाणे तव्हांखे इजाज़त आहे। साईं मौलाना साहब लहाबी था चवनि त दुरूद पढ़णु जाइज़ नाहे, पर दुरूद इब्राहिम भली पढ़ो। इन जो असांखे महिरबानी करे सबूत ॿुधायो। अबा दुरूद इब्राहिमी निमाज़ में पढ़बो आहे, ॿाहिरि पढ़बो आहे सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। छा पढ़बो आहे? निमाज़ जे लाइ दुरूद इब्राहिमी आहे, ॿाहिरि सलातु सलाम पढ़बो। उन जो सबूत हदीसनि में मौजूदु आहे। जीअं त हिकु माण्हू थो चवे त यारही खाइणु हराम आहे, पर इहो माण्हू उल्टा नाले जो मानी पाण वठी थो करे खाए, ऐं वरी नियत मानी खाइण महिल पंहिंजे पीउ जी थो करे छॾे। वाड़े वाजवान बाबा यारही आहे ख़तम ईसाल सवाब, गौसल आज़म जीलानी जे रूह खे सवाब पहुचाइण। मुस्लमान जेकॾहिं यारही कंदो आहे इन नियत सां त यारही तारीख़ मुंहिंजे मुर्शिद जी वफ़ात आहे, उन वफ़ात वारे ॾिहाड़े मुर्शिद करीम जे नाले अल्लाह जे राह में ख़ैरात कयां, सवाब पीरान पीर जे रूह खे पहुचंदो। को बि मनो कान्हे का, मुंहिंजे महबूब करीम जा सहाबी बि ईअं कंदा हुआ। तंहिंजे करे यारी करण बि जाइज़ आहे, शरीयत पाक में मनो कान्हे का। लहाबी जे मनो कनि था त पोइ अदा ईअं कोन्हे को जो हुन मनो कई त हराम थी पई, हिन जी शरीयत कान्हे, शरीयत मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। महिरबानी करे ॿुधायो त मुड़ुस पंहिंजे घर वारीअ खे घर में जमायत करे निमाज़ पढ़ी सघे थो या न? वाह पेश इमाम साहब, शौक़ु थी ॿी जमायत मिली कान थी, जोड़े खे थो जमायत ठाहे। न हे जाइज़, जाइज़ कोन्हे। सवलाई थो करे त निमाज़ पढ़ी वरी चप सण भाॻिया, भाॻो फिर सां। साईं शिया था चवनि त निमाज़ खां वधीक मजलिस ऐं मातम आहे। अबा चवनि त भला तव्हांजे ज़ाकिरनि मौलवियुनि बि इहा ॻाल्हि कई आहे, या तव्हांजे दिमाग़ में ख़लल पैदा थियो, सॼो सूटो हणी पोइ था चओ फतवा जो। कुरान पाक त चवे थो त सभिनी कमनि खां अफ़ज़ल निमाज़ आहे। कुरान थो चवे त मातम हराम आहे, हराम कम खां निमाज़ घटि कीअं थींदी? हराम आख़िर हराम आहे, मातम शरीयत में हराम आहे। कुरान हुनखे हराम कयो आहे, नबी करीम हुनखे हराम कयो आहे। मन दरबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। अवां जे शियन जे किताब उसूल काफिया में हदीस लिखी पई आहे। नबी से फरमाए थो जेको मुंह खे धक हणे, मथे जा वार पटे, सीनो पिटे, मां मोहम्मद करीम चवां थो मुंहिंजे उम्मत खां ख़ारिज आहे, मुस्लमान आहे ई कोन को। जेको नबी करीम जे शरीयत में फेल हराम आहे सो निमाज़ को अफ़ज़ल कोन्हे। सभिनी इबादतुनि में अफ़ज़ल इबादत मुंहिंजे मोहम्मद जी नमाज़ आहे।
मेहरबानी करे ॿुधायो त पाकिस्तान जा सभु आलिम चवंदा आहिनि त वहाबीअ जे पुठियां निमाज़ न पढ़े। मेहरबानी करे ॿुधायो त सऊदी में हुनजे पुठियां निमाज़ थींदी या न। पहिरीं तूं साबित कर त सऊदी वारा पेशमाम वहाबी किथे आहिनि, उहे हंबली आहिनि। हे वरी चवंदा हुआसीं उते असांजा देवबंदी आहिनि। मां वरी चवंदो आहियां जे तव्हांजा देवबंदी आहिनि न त पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडी खाधो आहे। उते उहे ॾुआद पढ़नि था, तव्हां ज़ाद छो था पढ़ो। साईं मोहम्मद मुस्तफ़ा शाह साहब हिन साल रमज़ान शरीफ़ में मूंखे मदीने में मिलियो, चओ सुभान अल्लाह। साईं मौली फज़ल मोहम्मद साहब वेठो आहे, मूंखे हिन साल मदीने में मिलिया। मां उन ॾिहाड़े पहुतुसि, ॿई ख़ुदा जा बाना ॿेपरी जी निमाज़ खां मुंहिंजे महबूब जे मदीने ॾे मुंहुं कयो, रोज़े जे साम्हूं क़ुरान वेठे पढ़ियो। मुंहुं खां जमात निकिरी वई, मां पोयां अची निमाज़ पढ़ी। मां साईंअ खे त कोन सुञातो, पर साईं फज़ल मोहम्मद खे पटके जे भेर ते सुञातो। मुंहिंजो आहे त गड़ी खैरे वारो बुज़ुर्ग। पोइ निमाज़ पढ़ी, मुलाक़ात थी। हिन ॿिन्ही साईं खां पुछो त उते गैरुल मग़ज़ूब अलैहिम वला ज़ालीन पढ़नि था या गैरुल मग़दूब अलैहिम वला ज़ालीन पढ़नि था। साईं छा था पढ़नि? यकीन वहाबिन खे न अचे त सिज लथे जो रोडियो खोले। अवां सऊदी जी बराहे रास्त निमाज़ अचे थी। सॼो जहान ॿुधे थो त मके मदीने जा पेशमाम दुआद पढ़नि था। दुआद छा था पढ़नि बाबा? ज़ोर सां चओ, छा था पढ़नि? जे चंड्रा फ़खुर थो करी त असांजा आहिनि त पोइ पढ़ो दुआद। जे तूं पढ़ी तो ज़वाद त पोइ तो वारा न आहिनि न। तंहिंजे करे मुंहिंजा दाहो हंबली आहिनि, हंबली जे पुठियां निमाज़ जाइज़ आहे, वहाबी न आहिनि। साईं देवबंदी चवंदा आहिनि त तव्हां सुनी था चओ त मदीने जा साईं हिते कुझु करे सघनि था, त पोइ पंहिंजे चाचे खे मुस्लमान छो न कयूं? अदा चाचो नबी करीम जो अदब रखे हा, मोहब्बत रखे हा त मुस्लमान करे सा न। तव्हां देवबंदनि खे ई नबी सही हिते मुस्लमान कोन कयो आहे, जो निभागा हो त पोइ चाचे खे कीअं करे हा? अदब नबी जो कर त बिलाल वांगुरु ईमान मिली पई। उते चाचो न हुजे, खणी सौट हुजे, महबूब जो अदब न आहे त महबूब जी ज़ात हुनखे मुस्लमान कोन कंदा। लाड़काणे वारा बि संभरी वेहंदा हो त अब्दुरहीम जे चिठियूं लिखऊंसि, ऐं हूंदियूं सिटियूं साॻियूं आहिनि। ये 10 दफ़ा मां अॻे बि जवाब नई त ॻाल्हि आहे कान, पर जे नथो जवाब ॾियां तव्हां त पंहिंजा हो वरी बगलियूं हणंदा, जवाब न ॾिनई पर ठाहे थो दांगी घुमायां। चए थो हिकिड़े शीए तकीर में चयो आहे त हमारे बाप दादाओं ने इमाम हुसैन अलैहिस्सलाम को करबला के मैदान में शहीद किया था। अब हम उसके लिए आपको मारते हैं कि हमारे बाप दादाओं का ये अजीम जुल्म माफ हो जाए। शाबस पुट खबर त पई हिकिड़े पासे त थिए, माना तूं इमाम हुसैन जे कातिलनि जे औलाद में जो शुक्र आहे, भली कातिलनि माण्हू तूं हुजो, असां हुबदारनि में जो आहियूं। पाण मञनि था भई पाण खे मोचड़ा तरी था हणो जो ॾोह माफ़ थिए। पिया कुटियो पर ज़ैनब जी पिट अथव, माफ़ थींदव ई कान का। मुफ्ती साहब महिरबानी करे असांखे मसइलो सम्झायो। हिकिड़े गैर मुस्लिम औरत जी शादी बि गैर मुस्लिम मर्द सां थियल हुई। उहा औरत हिकु मुस्लमान मर्द खणी वियो आहे। उन औरत कलमो पढ़ी मुस्लमान थी आहे। उन मर्द सां उन ॾींहं ते निकाह करणु जाइज़ आहे या न? उन मर्द बि 3 ॾींहंनि में निकाह कयो आहे, जाइज़ आहे, पढ़ी सघे थो? महिरबानी करे तव्हां असांखे ॿुधायो, लाड़काणे वारे वाक़े खां वाक़िफ़ कंदा। असांजे मुर्शिद सोणे साईं कंबर वारे जे मथां कातिलानो हमिलो कयो वियो हुयो। इहो कमु जो मदीने वारे साईं जन जे आल सां जंग कई आहे, मुस्लमान चइबा या यज़ीद चइबा, अवां इन्हनि जे बारे में महिरबानी करे ॿुधायो। अवां मां त मुंड में चयो आहे न त अहल बैत जे दुश्मन ते लानत आहे, ठीकु आहे न? अबा पोइ लुंड हुजे थोरी खटरी हुजे, अबा हाओ न साईं, केर बि हूंदो अहल बैत सां फिटाईंदो, ख़ुदा जी लानत पवंदसि। महिरबानी करे असांखे ॿुधायो त कंडियारे में लुंड चयो आहे त मुंहिंजा बूट मोली शर वटि पालिश ला पिया आहिनि। हाणे मां थो चवां भला जेकॾहिं जूता छॾे वियो आहे पालिश जे लाइ, त पोइ भला महिरबानी करे कांच बि छॾे वञ त धोई ॾिए, जेका हिकिड़ी तीक सां विञाए छॾी थी। हाणे माना मञे थो त तड़ तकड़ में भॼी वियोसि, जूता मूंखो रहिजी विया, हाणे लॼ लिकाइण लाइ त पालिश लाइ। अबा अब्दुरहीम पालिश बूथ ते घुमाईंदो अथनि न, ॻाल्हायो अबा, घुमाया नथो न। हाणे लॼ लिकाइण लाइ शुक्र जो मञे थो त कंडियारे में बूट छॾे वियोसि। पालिश लाइ छॾे हा त शाहपुर में छॾे वञे हा न, जिथे मुंहिंजो ॻोठु आहे। कंडियारे में छो छॾी? दॿ पई त बीठे ई कोन को। साईं सकंदरी साहब असांखे सलात पढ़णु क़ुरान में ॾेखारियो। वाड़े जो आहे न, अञा ताईं तव्हांखे लाड़काणे जे बोल कान ॿुधाई आहे छा? इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। क़ुरान में साबित आहे।
चे तो हिकिड़ो मुल्लो आ लाड़काणे जो नालो वठी ज़बान पलीत कोन था क्यों चवे थो त हे मुफ्ती साहब जेको आ यो सुन्नी ऐं मुफ्ती ऐं बरेलवी सॾाइण वारा हिकिड़ो सजदो अलाह खे कंदा आहिनि ॿियो सजदो पीर खे कंदा अदा सभई चओ लानतुल्लाह अलल काज़िबीन सभई चओ लानतुल्लाह अलल असांजा ॿई सजदा अलाह खे ऐं साॻो थो चए त अस्सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह कहिड़े साहबी पढ़ियो काथों आहे इन जो जवाब ॾियो हलिया त जवाब ॾेई सुन्ननि वटि सवे दलील मौजूद आहिनि तूं वेठो आहे घर लिखो मैदान में आ त तुंहिंजे मुंहं ते दांगी बि घुमायूं हदीस बि ॾेखारियूं मुंहिंजे हबीब जा सभु साहबी अस्सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह पढ़ंदा चवे थो यो मुला थो चवे असां अब्दुर्रहीम खे बंदूक खणी भॼायो आहे अलाए काथे अबा बंदूक खणी कंहिंखे भॼाइबो आहे मां अहिड़ो कमु कोन कंदो आहियां पर हू अलाए कंहिंखे ॾिठो अथई मुंहिंजे शक्ल में बस ॾाढो आदम कहिड़े मज़हब जो हो सदको वञाए सजण हे त बिरोही खे बि मारे वे ज़ुलेखा किताब 12 महीना पढ़ी 12 महीने चई उस्ताद ज़ुलेखा नर हो कि न मादी हो अञा तो ॾाढे आदम जे मज़हब जी ख़बर कान्हे नबी हो अल्लाह जो गैर मुस्लिम खे ख़ैरात ॾिजे या न भली ॾिजे लेकिन ज़कात न फितरो न उज़हा जो गोश्त न उज़हा जी खल बि न वाह बि था चवनि त उर्स करणु न्याज़ करणु यारी करणु इहे सभु जाइज़ कोन्हनि इहा का नई ॻाल्हि आहे बा इहे रोज़ बकवास पिया कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह ईसाले सवाब करणु जाइज़ आहे भली कजे मस्जिद शरीफ़ में लाउड ते कंहिं बि शइ जो को पढ़ो ॾिजे या न महबूब से फरमायो आहे हदीस में ईंदो आहे जेकॾहिं अव्हां जी का शइ गुम थी वञे ऐं माण्हू अची मस्जिद में चवे अदा मुंहिंजी फलाणी शइ गुम थी आहे लही ॾियो या ख़बर अथव त साईं फरमाइनि था उनखे चओ अलाह करे न लभई छा चइजेसि अलाह करे माना पिटियोसि छो त मस्जिद ऐलान जी जाइ न आहे मस्जिद इबादत जी जाइ आहे चेतो हिकिड़े बेअदब या रसूल अल्लाह जो नारो फाड़ियो आहे मुंहिंजा अदा केतिरो नारो फाड़ींदा मुंहिंजे महबूब पाक जे या रसूल अल्लाह जे नारे सां सॼो क़ुरान भरियो पियो आहे तंहिंजे करे हे पंहिंजे ईमान खे फाड़नि था मुस्तफ़ा जो नारो क़ुरान में त आहे पर अर्श मुअल्ला ते बि लिखियो पियो आहे हिकिड़ो माण्हू आहे जेको अलाह वारनि जो मुरीद बि सॾाए थो वहाबनि सां माइट्री बि करे थो अलाह से हिदायत करेसि न करणु खपेसि वहाबीअ खे बदमज़हब खे धीअ ॾिनई निकाह ई न थींदो जहिड़ो माईअ सां ज़िना पई थींदी जेके औलाद वग़ैरह थींदा सभु हराम जा पैदा थींदा मज़हब ऐं दीन में कहिड़ो फ़र्क़ु आहे मुंहिंजा प्यारा दोस्त मज़हब ऐं दीन में फ़र्क़ु इहो आहे त मज़हब असांजो उसूल आहे ऐं दीन असांजो उसूल आहे ऐं मज़हब जेको आहे उन ते हलण जे तरीक़े जो नालो आहे देवबंदी था चवनि त जेकॾहिं निमाज़ में दरूद पढ़ंदा आहियो उहो सलात बि आहे सलाम बि आहे पर असांजा सुन्नी चवंदा आहिनि त इहो सिर्फ़ु सलात आहे महिरबानी करे असांखे ॿुधायो इहो आहे छा मुंहिंजा अदा तव्हां छा चवंदा हुआ अस्सलामु अलैक अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू इन में सलाम आहे ऐं बाक़ी जेको अल्लाहुम्म सल्ली अला पढ़ंदा हो उन में सलात बि आहे दुरूद बि आहे ॿई ॻाल्हियूं निमाज़ में अची वञनि थियूं अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे दुरूद सलाम पढ़े तौफ़ीक़ अता फरमाए असांजे सुन्ननि खे 12 इमामनि जे नालनि जी बि ख़बर नाहे महिरबानी करे उन्हनि खे चओ त ॿुधाइनि ऐं यादि कनि अबा को 12 इमामनि जा नाला यादि करणु फ़र्ज़ु त कोन्हनि के बुज़ुर्गनि जा नाला आहिनि जेकॾहिं कंहिंखे यादि आहिनि त यादि करे जे यादि न आहिनि त को ईमान खां निकिरी कोन वेंदो असांखे उन साईंअ जो नालो यादि आहे जंहिं ते कलमो भरियो अथसि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांजी कैसेट में तकीर आहे त कारो लिबास फिरौन या ॿियनि पातो हो तव्हांजे करे जाइज़ कोन्हे को हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे
कारो लिबास पाईंदे जा पाइणो थे त भली वञी पाए जेकॾहिं मां मसइलो तोखे ॿुधायो आहे त मसइलो नथो वणे त भला अचो तोखे किताब ॾेखारियां कोई शख़्स रिश्तो वठे थो रिश्ते ॾियण जो वाइदो करे थो हाणे कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ नथो ॾिए उन जे लाइ क़ुर हदीस जो कहिड़ो हुकुम आहे उहो वाइदे ख़िलाफ़ आहे बशर्ते के वाइदे ख़िलाफ़ी कंहिं जाइज़ उज़र जे नथो करे छो त के जाइज़ उज़र बि हूंदा आहिनि हाणे वाइदो त कई त छोकिरी ॾींदोसांइ पर जंहिंखे ॾिए थो सो हाणे चरसी थी वियो आहे हीरोइनी थी वियो आहे वहाबी थी वियो आहे बदमज़हब थी वियो आहे बदमाश थी वियो आहे उनखे धीअ कान ॾिबी इन खां वाइदो टोड़णो भलो सम्झो था न बाबा पटके जूं फज़ीलतूं बयान कयो इंशा अल्लाह ताला ॿिए दफ़े मौज़ू ॾिजां पटको कॉन्फ्रेंस रखजां तो हुन में ॿुधाईंदोसांइ फज़ीलतूं हाणे तोखे केतिरा मसइला ॿुधाया जेतो वहाबी या शियो जानवर कुही सघे थो या न सीर ॾेई सघे थो न अबा जेकॾहिं वहाबी या शियो कासाई आहे त हुनजी कुठी हराम आहे उनजो गोश्त न वठिजो पर जेकॾहिं कासाई न आहे इहे पंहिंजे ॻोठ में बि वहाबी या शियो कोहे त कुठी हराम आहे बाबा गौसल आज़म जे कदम जे बारे में ॻाल्हि थो करे हिकिड़ो आशिक़ रसूल आयो आहे जेको पाण खे आशिक़ बि सॾाए थो दादू जो तव्हां था चओ त कदम कुल वलीअ ते आहे हू थो चए त वलीअनि ते कोन्हे मां सच थो चवां था त वलीअनि ते आहे हो बि सच थो चए क़ुरान थो चवे क़ुरान अलाह जे क़ुरान ईअं बि चयो आहे त रुगो यूसुफ न बल्कि ख़ुदा तबारक व तआला मुंहिंजो पुटु बिन्यामीन ऐं ॿई यूसुफ मूंखे मिलाईंदो रहियो सुवाल त रुनो छो अबाद जुदाईअ में रोबो आहे इन्ही जे करे कोन रोबो आहे त का बेख़बरी हुई हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे ज़ात जो रोवण जेको हो सो छाजे करे हो अबा ऐं हिन में छा लिखियो त लफ़्ज़ कहिड़ो रुनो हो न छा थो लिखे मां तोखे चैलेंज छो कयो त क़ुरान मां रोअण साबित करे ॾे किथे रुनो आहे अल्लाह ताला जो कुरान तो फरमाया वबयद्दत ऐनाहु मिनल हुस्न व हुवा कज़ीम हजरत याकूब अलैहिस्सलाम गम के खाधो हो खामोश हो अरे तू त शीयन के पियो हथी वठाए रोवण जायज कयो नी याकूब जो रोवण कुरान में साबित है ही कोन जाहिल के रोवण जी खबर काने का सो अब्दुर्रहीम हो सवाल करे काथे आ कुरान में त याकूब अलैहिस्सलाम रोनो हो कुरान तो त याकूब गम खाधो छा कयो गम ॾाढो चओ रोवण खे चइबो आहे बुका छा चइबो आहे साईं बुका रोवण मूंखे तूं ॾेखार बुका जी का रोवण जी या ॿी का रोवण जी माना में ॾेखार हिते वबयद्दत ऐनाहु मिनल हुस्न याकूब अलैहिस्सलाम खे गम हो गम खाधई पे उन गम खाइण जे करे अखियूं नाबियूं थियूं इहे कोन्हे त को रोवण जे करे रोवण बि शइ आहे गम खाइण बि शइ को क़ुरान ते कूड़ो हणे त हिते लानत आहे या न आहे उस्ताद ते भी लानत अथसि जाहिल किथे आ कुरान में लिखियल आहे त को याकूब अलैहिस्सलाम रुनो हो अल्लाह जो कुरान तो त याकूब गम खाधो याकूब अलैहिस्सलाम रोण साबित करे किथे साबित मां चैलेंज तो कयूं ना देवबंदन वहाबन के कुरान मां याकूब जो रोण साबित कुरान में सिर्फ एतिरो आहे त हुन गम खे खाधो कज़म यकज़म वल काज़मीन अल गैज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मुंहिंजा प्यारा दोस्त ग़लत आहे याकूब अलैहिस्सलाम रुनो कोन हो गम खे खाधो है उन्ही गम जे खाइण जे करे दिल वारो बाफ़ जो असर अखियुनि ते पियो पर कुरान मां साबित आहे त याकूब अलैहिस्सलाम ॿुधायो हो त अल्लाह ताला मुंहिंजा ॿई पुट मूंखे मोटाए ॾींदो माना ख़बर आहे त ॿई जहिड़ा वेठा ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त पुटनि जी त ख़बर आहे पर यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे भाउरनि खे पंहिंजो पहिरियां लाहे चोलो लाहे पीउ ॾे मोकिलियो आहे त बाबे खे खणी मुंहिंजा सलाम जो मां अचां थो ऐं बाबे खे चयो त हे अखियुनि ते रखे क़ुरान थो चवे फलम्मा फसलतिल ईर मिस्र जे शहर मां जंहिं वक़्त में काफ़िलो निकितो आहे कहिड़ो काफ़िलो ओ जेको पहिरियां खयूं पिया आयो कहिड़ो काफ़िलो अबा भाइर खयूं पिया आया यूसुफ ॾिनो आहे भाइरनि खे त वञी मुंहिंजे बाबे खे ॾियो त हज़रत याकूब अलैहिस्सलाम 250 मैल या घटि वधि अल्लाह जो नबी फरमाए थो इन्नी ॿुधो 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 बाबा इन्नी लअजदु रीह यूसुफ लौला अन तुफन्नदून ओ मुंहिंजा अज़ीज़ो माइटो